हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे अलल ऐलान करे ॿुधाए छॾियां। पुट भली सॼी ज़िंदगी मूंखे हिते बिहारियो वेठा हूंदो न, तॾहिं बि मुंहिंजो इरादो कोन बदिलबो। निष्ठा निष्ठा। तूं बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ रूंडा, जेसीं ताईं तुंहिंजो इरादो चेंज न थींदो तेसीं ताईं तूं हिते ई वेठो हूंदे। बाबा मां त चवां थो रूंडे खे हाणे सिर्फ़ु हिकु वक़्त जी मानी ॾियूं। बड़े फुल लाइट तारा अड़े हाशिमा, ही त तुआरो छोरो यज़ीद बणजण जी कोशिश पियो थो करे, मुंहिंजी मानी थो बंदि करे। असांखे यज़ीद बणजण ते तूं पियो मजबूर करी फुफड़। रूंडा, तूं 4 ॾींहं वॾो आहीं ऐं तोते हथ खणणु नथा चाहियूं, तॾहिं त इहो रस्तो था अख़्तियार कयूं। हे ॿुधायो न साफ़ साफ़ त घर मां अन्न ख़तम थी वियो अथव, पाण वेठा था बुख मरो। अड़े मुंहिंजो अन्न पाणी बंदि कंदव न, तॾहिं बि पुट तव्हांजो मक़सदु कॾहिं बि हासिलु थी न सघंदो बाबा। इन करे सुठो थियो त इज़त सां मुंहिंजे ॻिचीअ मां रसो कढो त वञी पंहिंजे बचड़नि सां मिला। जेकॾहिं मक़सदु हासिलु न थियो न त खॾ खणी तोखे हिते ई पूरे छॾींदासीं। माणे तारा गोल तारा हाणे सही तुआरो बलूगड़ो रूंडे खे तो दफ़न करणु चाहे। हाँ अड़े जरा ख़बर सी ते रूंडो नांगा नांग जेको पंहिंजे बच्चन खे बि खाई ईंदो आहे पंहिंजे मक़सद जे लाइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।